बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तमारी सिरायो प्रोग्राम मेहरान क्लिनिक आऊं है डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम की शुरुआत बिटाई साईं जी अमर सिट सां कंदासीं त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, ही हफ़्तो जेको हले थो पियो, इन ई हफ़्ते में इंशाअल्लाह ताला ईद उल अज़हा अचणी आहे ऐं ईद उल अज़हा जे हवाले सां असां मेहरान टेलीविज़न जे पूरे सथ पारां, पूरी टीम पारां उन्हनि सभिनी मुसलमाननि खे ऐं उन्हनि मुसलमाननि सां गॾु जेके ॿिया मज़ाहिब आहिनि उन्हनि खे हिन भलारे ईद जी मुबारकबाद पेश कयूं था। ईद उल अज़हा जे हवाले सां जेका गुज़ारिश करणी आहे उहा इहा आहे त हीअ ईद जेका अचे पई उन में सुन्नत इब्राहिमी मुताबिक़ असांखे जानवरनि जी कुर्बानी ॾियणी हुजे थी। उहे वस वारा जेके इन कुर्बानी जो वस रखनि था उन्हनि खे इहा कुर्बानी करणी हुजे थी। उहे जेके हज कनि था उन्हनि ते बि इन कुर्बानीअ जो फ़र्ज़ु आयद थिए थो। सवाल इहो थो पैदा थिए त इन कुर्बानी जे हवाले सां जेकी जानवर ज़बह थियनि था उन्हनि जो तादादु एतिरो त हुजे थो जो जेकॾहिं असां ॾिसूं त उन्हनि जो तादादु लखनि में थी वञे थो। हाणे उन्हनि लखनि जानवरनि जी कुर्बानीअ खां पोइ उन्हनि जानवरनि जे गोश्त जो इस्तेमालु, उन गोश्त खे कहिड़े तरीक़े सां डिस्ट्रीब्यूट करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां विरिहाइणो आहे, इहो डेफिनेटली असांखे इस्लाम उन जी जेका सिख्या ॾिए थो। पर गॾोगॾु असां इहो बि ॾिसूं था त जेकॾहिं असां इहो डिस्ट्रीब्यूट नथा करे सघूं, उन्हनि बेपहुच माण्हुनि ताईं उन गोश्त खे नथा पहुचाए सघूं, त जेको गोश्त असां पाण वटि संभाले रखूं था उनखे संभाले रखण जा जेके मेयर्स आहिनि उहे बहितर या प्रॉपर मेयर्स आहिनि त उनखे केतिरे वक़्त ताईं असां रखी सघूं था ऐं केतिरे वक़्त ताईं उनजो इस्तेमालु करे सघूं था। उनखां अलावा ज़ाहिर आहे त जॾहिं कुर्बानी जो फ़र्ज़ु आहे त उहे जानवर जिन जी कुर्बानी करणी हुजे थी उन्हनि जानवरनि खे ख़रीद करे असां पंहिंजनि घरनि ताईं आणियूं था। उन्हनि घरनि में जॾहिं उहे जानवर अचनि था त उन्हनि जी कम्यूनिकेशन उन्हनि घर भातियुनि सां डेफिनेटली थी वञे। कहिड़े तरीक़े सां उन्हनि जी कम्यूनिकेशन खे बहितर तरीक़े सां रखिणो आहे, कहिड़ा प्रिवेंटिव मेयर्स वठिणा आहिनि जो उन्हनि जानवरनि सां कम्यूनिकेट करण जे दौरान पंहिंजी सिहत जी हिफ़ाज़त खे बरक़रार रखण लाइ जेके उपाउ आहिनि उहे वठी सघजनि। उहे जानवरनि जे क़रीब वञण खां उन्हनि खे कहिड़ियूं बीमारियूं या कहिड़ा जरासीम लॻी सघनि था, इन हवाले सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं ऐं गॾोगॾु इहो बि ॾिसंदासीं त इहो गोश्त जेको मुख़्तलिफ़ जानवरनि जो असां जिन जी कुर्बानी कयूं था उहो गोश्त असां खायूं था मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, त उन ख़ुराक जो केतिरो इस्तेमालु, उन गोश्त जो केतिरो इस्तेमालु असां पंहिंजी ज़िंदगी में करे सघूं था ऐं गॾोगॾु उहे अफ़राद, उहे अशख़ास जेके कुझु बीमारियुनि में मुब्तला आहिनि, मसलन किडनी डिज़ीज़ या लिवर डिज़ीज़ या कुझु ॿिया बीमारियूं आहिनि, उन्हनि में डायबिटिक जेके पेशेंट्स आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां इन गोश्त जो इस्तेमालु ऐं केतिरो गोश्त जो इस्तेमालु करे सघनि था। अॼु इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत आहे यकीनन तव्हां उन्हनि खां वाक़ुफ़ु आहियो। पाण प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ कम्यूनिटी मेडिसिन इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद में ऐं पाण पब्लिक हेल्थ पर्सनल आहिनि। संदन चैनल बि आहे जंहिंजे थ्रू हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हेल्थ जे हवाले सां ख़ासि तौर ते प्लस कल्चर ऐं टूरिज़म इन हवाले सां असांखे पंहिंजे हवाले सां जेकी बि उन्हनि वटि नॉलेज आहे, अवेयरनेस आहे, उहा असां ताईं पहुचाइनि था। जनाब साईं हुसैन बख़्श कोलाची साहब। अस्सलाम वालेकुम फारूक टालपुर साहब। तव्हां ईद जूं वाधायूं त सभिनी खे ॾेई छॾियूं, पर असां बि उन्हनि सभिनी दोस्तनि खे जेके प्रोग्राम ॿुधनि था, असांजे प्रोग्राम में शरीक थियनि था, उन्हनि खे ऐं उहे जिन्हनि जो सिहत जा मसाइला आहिनि, असां दुआ था कयूं त उहे इन ईद खे ख़ुशियुनि सां मल्हाईंदा ऐं हिननि प्रोग्रामनि मंझां उन्हनि जी सिहत ज़रूरु बहितर थी हूंदी। जिते बि हुजनि उनखे ईद मुबारकूं एंड हैप्पी हेल्थ। थैंक यू वेरी मच। अच्छा कोलाची साहब, हाणे पाण पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ हलूं था, छाकाणि त हिन ईद जे हवाले सां सुन्नत इब्राहिमी मुताबिक़ असांखे जेके जानवर ज़बह करणा हुजनि त उन्हनि जी कुर्बानी ॾियणी हुजे थी, उन्हनि खे असीं ख़रीद करे घरनि ताईं खणी था अचूं। हाणे घरनि में ख़रीद करे खणी अचण खां पोइ असांखे कहिड़ा प्रिवेंटिव मेयर्स वठिणा आहिनि जो उन्हनि जी कम्यूनिकेशन जे दौरान
असां पंहिंजे सिहत जो बहितर तरीक़े सां ख़्यालु रखी सघूं? पहिरीं ॻाल्हि आहे त इंसाननि जी सिहत जानवरनि सां जुड़ियल आहे। ही के इन खे असां वन हेल्थ WHO कंसेप्ट चवे थो। इलाही सारियूं बीमारियूं आहिनि जेके जानवरनि खां इंसाननि ॾांहुं मुंतक़िल थियनि थियूं। ऐं अॼुकल्ह ख़ासि तौर ते तव्हां मांकी पॉक्स जो त ज़िक्र ॿुधो हूंदो, जेका चमड़ी जी बीमारी थिए थी। तंहिंजे करे जेके बि जानवर जिन्हनि में को चमड़ी जो को नुक़्स हुजे, अवल त उन्हनि जी क़ुर्बानी बि न करणु खपे, पर जेकॾहिं को अहिड़ो जानवर आहे जंहिंमें कुझु चमड़ी जी या उनखे ख़ारिश करे थो या ज़बान हणे थो, त पहिरियों बचाव त इहो असांखे करिणो आहे, ताकी जेका हिन वक़्तु प्रिवेलिंग हिकिड़ी इन्फेक्शन जेको हले पियो चमड़ी जो, या जेके असां एमपॉक्स बि चऊं था, माखी पॉक्स बि चऊं था, त हिकिड़ो त इहो उन जो बचाव असांखे करिणो आहे। ॿियो आहे चिचड़ वारनि में चंबिड़ियल था हुजनि जानवरनि जे में। ऐं तव्हांखे ख़बर आहे त कांगो हेमरेजिक फीवर जेको आहे उहो एॾो त ख़तरनाक आहे, जेकॾहिं हिकु दफ़ा उहो कंहिं माण्हू खे थी वियो हलियो त उन जी ज़िंदगी खे शदीद ख़तरो आहे। पर जेकॾहिं उन डॉक्टरनि बि ग़लती कई, अहिड़े नमूने जो बहावलपुर में बि पोएं साल केस थियो हो, कुझु हिकु ॿ केस हींअर कराची में बि अहिड़ा रिपोर्ट थिया आहिनि बलोचिस्तान वारे पर। तंहिंजे करे अगरि चिचड़ ॾिसण में अचनि या स्पेशली वठणु वक़्तु उन्हनि जा वार वॾा आहिनि त चङी तरह ते जांच वठिजे, ऐं जेकॾहिं मैग्नीफाइंग ग्लास आहे त उन सां उनजो वठिजे। ऐं जेकॾहिं चिचड़नि वारो कोई जानवर आहे त कोशिशि कजे त उनखे घर में बि न आणिजे ऐं क़ुर्बानी जे लाइ को ॿिया अल्टरनेट जेके जानवर आहिनि ओॾां वञणु खपे। थर्ड ॻाल्हि इहा आहे त इन जानवरनि खे सिंग बि थियनि था। नंढड़ा ॿार तव्हां ॻाल्हि कई, हू उन्हनि खे जानवरनि सां हिकिड़ो कुदरती लॻाव, दीज़ आर द स्पोर्ट्स पार्ट ऑफ स्पोर्ट्स। माण्हू रांदि बि कनि था, ढगा डोड़ थिए थी, घोड़ा डोड़ाइनि था, इलाही सारा जेके असां वटि तव्हां ॾिठा हूंदा करतब वारा जानवर ॾिठा हूंदा तव्हां उन्हनि वटि, जंहिंमें छेलो ख़ासि तौर ते हिकिड़ी नंढड़ी मुनी ते चढ़ी वरी डांस करे थो, वरी लहे थो, अहिड़े क़िस्म जा असां वटि स्पोर्ट्स जा मामला आहिनि। ऐं त उन में असांखे कोशिशि इहा करणी आहे त उन्हनि जे सिंगनि खां या उन्हनि जे कोई लत खां या कंहिं पेर खां, यानी इंजरी तव्हां ईअं सम्झो या ब्रूज़ सम्झो, या नंढड़ो ॿारु आहे उनखे ख़बर कान पवंदी, ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे मिटी आहे गंद आहे त उहो इन्फेक्शन टिटेनस में बि तब्दील थी सघे थो ऐं ॿी कंहिं बीमारी में बि तब्दील थी सघे थो। टी ॻाल्हि जेका चोथीं जेका तव्हां सां ॻाल्हि थी त इलाही सारियूं जानवरनि जे अंदरि बीमारियूं आहिनि जेके असां न थी सघूं, जंहिंमें ख़ासि तौर ते साल्मोनेलासिस या जंहिंखे तव्हां फूड पॉइज़निंग बि चई सघूं था। जेकॾहिं उन्हनि जानवरनि में साल्मोनेला जरासीम या बैक्टीरिया आहे ऐं उहो असां इस्तेमालु कयोसीं या उनजो ऐं इहो कुझु मिटी में बि मौजूदु हुजे थो, कुझु गोश्त में बि मौजूदु हुजे थो, कुझु जानवरनि में बि हुजे थो, त साल्मोनेलोसिस जेका आहे उन खां असांखे हिकिड़े हिसाब सां बचिणो आहे। ऐं ख़ासि तौर ते नंढड़ा ॿार आहिनि या जेके आम माण्हू आहिनि, उन खां सवाइ असां वटि जेका इन जो आहे उहो गैस्ट्रोएंटराइटिस आहे। गैस्ट्रोएंटराइटिस जो मतिलबु इहो आहे त कुझु अहिड़ा जरासीम जेके हुनजे पेट में आहिनि, जीअं असां वटि इलाही सारा दोस्त ओझरी खाइण जा, तिरी खाइण जा, आंडनि पचाइण जा शौक़ीन आहिनि, त जेकॾहिं उहे जरासीम आहिनि त उहे तव्हांजे गट फ्लोरा खे चेंज करे वठंदा ऐं तव्हांखे गैस्ट्रोएंटराइटिस जो, जंहिंमें हल्को बुखार थियो, दस्त थियो, उल्टी थी, या ईअं सम्झो स्टमक प्रॉब्लम जेके आहिनि उहे थी सघनि था। इन खां बि हलंदे ट्रांसपोर्टेशन जेका जानवरनि जी आहे ऐं ओवर क्राउडिंग आहे, मंडियूं असां वटि लॻनि थियूं, त जानवरनि जो जेके जरासीम वायरसिस आहिनि उहे असांजे साह में बि वञी सघनि था, ऐं जंहिंखे असां एटिपिकल नमूनिया चऊं या जेका बि असां उनखे चऊं रेस्पायरेटरी डिफिकल्टी, त मास्क जो ॿधणु तमामु ज़रूरी आहे। ऐं टियों इहो आहे त कुझु खीर वारा जानवर बि माण्हू वठी था अचनि, त उन्हनि खीर जो जेको थण आहिनि या उन वक़्तु खीर ॾोहण वक़्तु उन्हनि खे बि धोइणो आहे ऐं हथनि खे बि साफ़ु करिणो आहे। कोशिशि करे ग्लव्स जेकॾहिं आहिनि
त उहे वधीक बहितर आहिनि। ऐं वेटनरी डॉक्टर्स खे बि असां गुज़ारिश कंदासीं, रुगो मेडिकल डॉक्टरनि जो कमु कोन्हे, ही वेटनरी वारनि जो बि कमु आहे त हू जिते जिते बि मवेशी मंडियूं आहिनि या जिते जिते बि क़ुर्बानी जो कुझु मर्कज़ आहिनि, मस्जिदूं आहिनि, उते इहा अवेयरनेस ॾियनि त जॾहिं जानवर खे हू पंहिंजे घर आणीनि त कोशिशि करे घर में ॿधण जे बजाए कोई कम्यूनिटी प्लेस ॻोल्हे सघनि था। जीअं असां वटि गाॾियुनि जी गैराज आहे या ॿी का शइ आहे, तीअं असां वटि हिकिड़ो ईद उल अज़हा जे क़ुर्बानी जो कोई सेंक्चुअरी या को प्लेस ठाहे सघिजे, हा उते ठाहिजे सघिजे थी। ऐं इन सां छा थींदो त हर घर में जेको इहो जानवरनि जो जंहिंखे तव्हां ईअं सम्झो त राति जो तव्हां सुम्ही बि इलाही कोन था सघो, छाकाणि हिकिड़ो जानवर जॾहिं वलर खां तव्हां टोड़े था अचो, ख़ासि तौर ते असां वटि ॿकरी जो जेको सभ खां वधीक जेका स्टेटिक्स बि आहे त 7 मिलियन या 70 लख जानवरनि में अधु त आहिनि ॿकरियूं या ॿकर, ऐं ॿकरी त अञा ई घटि आवाज़ थी करे, ॿकर त जेको शोर वोर करे थो उनजो तव्हां अंदाज़ो ऐं असांजे ॿुधंदड़ बि लॻाए वठंदा आहियूं था त इट इज़ अ न्यूसेंस में तव्हांजो आराम ख़राबु आहे, सही तव्हांजो जेको आसो पासो आहे उन में बि हिकिड़ो एबनॉर्मल क़िस्म जो आवाज़ जो जॾहिं अचे थो त यू फील डिस्कम्फर्ट या बेआरामी थी सघे थी। मूंखे नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ऐं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठंदुसि, ब्रेक खां वापसि ईंदासीं त इन गुफ़्तगू खे मज़ीद अॻिते वधाईंदासीं। इहो बि सवाल हिकिड़ो पैदा थिए पियो त जॾहिं असां मार्केट में या मंडी में वञूं था त कीअं असांखे ख़बर पवे त कुझु जेको जानवर असां परचेज़ कयूं था उहो परचेज़ करण वक़्तु उनजी सिहत जो असां ख़्यालु रखी ऐं पोइ उनखे ख़रीद करे घर वठी अचूं। डॉक्टर कोलाची, हाणे सवाल इहो बि पैदा थिए पियो त हिकिड़ो सिहतमंद जानवर जंहिंमां घटि में घटि असां इहा तवक़ो रखूं त इनखे को जरासीम आहे या इनखे का बीमारी आहे त उनखे परचेज़ करण महिल कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे? हिकिड़ो त कोशिशि करे पाण जानवरनि खे पालणु सिखिजे। जेकॾहिं तव्हांजो पंहिंजे घर जो जानवर आहे ऐं तव्हां पंहिंजे हथनि सां पाले उनखे गाह ॾेई जी शौक़ीन कंदा आहिनि त आउं सम्झां थो हिकिड़ो त उहो तव्हांखे मंडियुनि में वञण खां बचाए वठंदो, सस्तो बि पवंदो, ऐं हिकिड़ो लोकल क़िस्म जो तव्हांजो आसानी सां क़ुर्बानी जो हिकिड़ो ज़रियो थी वेंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां मंडी में वञो था त पोइ कोशिशि करे तव्हां ही गर्मी जी मौसम आहे त सुबुह जो सवेल जेको आहे सो तव्हां मंडी में पहुचो या पोइ वरी शाम जो वञो। पर असां वटि घणो करे शहरनि में राति जो माण्हू निकिरंदा आहिनि, लेट नाइट निकिरंदा आहिनि, सो उन्हनि में जानवरनि जो जेको ॾींहं जो तव्हां हिकिड़े जानवर जी जेका लुक, उनजी सफ़ाई, उनजो ॾिसणु, उनजो हिकिड़ी जेका उहो तव्हां बहितर करे सघंदव बनिस्बत लाइट में या शेड लाइट में। तंहिंजे करे आउं सम्झां थो हिकिड़ो त इहो आहे त डे लाइट में वॉच इट, ऐं का अहिड़ी ख़ारिश त उनखे कान्हे, को अखियुनि मझां या पाणी मझां को थधि ज़ुकाम त कोन्हे, बिल्कुलु जानवरनि खे ईअं ई थधि ज़ुकाम लॻंदो आहे जीअं माण्हुनि खे लॻंदो आहे, खंघे त कोन्ह थो या उन मझां को अहिड़ो आवाज़ न आहे, को डायरिया या का अहिड़ी शइ त उनखे कान्हे। ऐं ख़ासि तौर ते उनजे इर्द गिर्द जेका सफ़ाई आहे उन में का बदबू त कान थी जानवर मञा अचे। असल में जानवर जी हिकिड़ी ख़ासि ख़ुशबू ज़रूरु आहे, पर का अहिड़ी एबनॉर्मल बदबू जेका असां न अचे। ऐं कोशिशि करे उनजो जेकॾहिं तव्हां वटि अॼुकल्ह टेक्नोलॉजी आहे ऐं जेकॾहिं तव्हांजो वेटनरी डॉक्टर दोस्त आहे, यार आहे, त उनखे तव्हां नंढिड़ो फ़ोटोग्राफ वीडियो मोकिले उनखां हिकिड़ी राय बि वठी वञी सघो था, ऐं आसानी सां इहा जेका आहे सा मिली सघे थी। ऐं असां जेके माल जा भाॻिया आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं त ख़ुशी जो मौक़ो आहे, कोशिशि करे हू जॾहिं निकिरनि उन वक़्तु बि जेका वैक्सीनेशन जी ज़रूरत आहे, जेका उन्हनि खे का दवा जी ज़रूरत आहे, सफ़ाई सुथराई जी आहे, उहा करे उतां निकिरनि। ईअं न आहे मथां रुॻो ख़ूबसूरत कपिड़ो ओढाए ऐं गानी मानी ॿधी ऐं हुननि जो बाक़ी सिहत जो ख़्यालु न कनि। ऐं ॿियो जानवरनि जा बि कुझु हक़ आहिनि, हुननि जो पाणी, हुननि जे लाइ छांव, हुननि जे लाइ स्पेस। तव्हां ॾिसंदव त जानवर जे मथां जानवर तंहिंजे करे उहे बि साह वारा आहिनि, उहे बि अलाह साईं जा ख़लकियल आहिनि,
ऐं उहे हिकिड़े ख़ासि मक़सद सां आया आहिनि. सो द राइट्स ऑफ द एनिमल शुड आल्सो बी प्रोटेक्टेड ऐं रेस्पेक्टेड. को बि जानवर उन बुख वारो या को बीमार आहे त उनखे उनजी दवा जी दरमल जी जेका ज़रूरत थी सघे ऐं उनखे जुदा करे सघिजे थो. बाक़ी इस्लामी तरीक़े मुताबिक़ उमिरि जी हद आहे त उनजा 2 ॾंद हुजनि ऐं उहो सिहतमंद हुजे. उहो बिना कंहिं मिसाल तौरु कंहिंजो पुछ टंगियल आहे, कटियल आहे, को मंडो आहे, को हली नथो सघे, त अहिड़नि जानवरनि जी क़ुर्बानी जेका आहे इस्लाम मंझि बि ऐं पब्लिक हेल्थ में बि ठीकु न आहे. ऐं उन्हनि खे जेसीं ताईं वञी सिहतमंद थियनि त उनजा जेके ॿिया कारज आहिनि उहे करे सघजनि था. उन्हनि जी जेका इस्लाम में जेका नाले वारा भाॻिया जेके आहिनि उहे जेकॾहिं पंहिंजो माल आणीनि था त कोशिशि करे उन्हनि खां ख़रीद कजे ख़रीदो फ़रोख़्त त बहितर आहे. मिसाल तौरु कुझु असां वटि अहिड़ा माल जा माण्हू आहिनि जेके मशहूरु आहिनि. के मिसाल तौरु असां वटि उन्नड़ कम्यूनिटी काज़ी अहमद जी आहे, लोहारी वारे पासे कुझु भाॻिया आहिनि. अहिड़े नमूने सां कुझु ॿिए हंधि बि आहिनि. सही, बिल्कुलु. त मतिलबु ब्रांड जेकॾहिं तव्हां ख़रीद कंदो त इहो जेको आहे सो वधीक मुनासिबु थींदो. ठीकु आहे. ऐं क़ीमत जे हिसाब सां अॼुकल्ह छाकाणि त क़ीमतूं तमामु वधियल आहिनि त जेतिरो तव्हां कोशिशि करे 1-2 मंडियुनि जी सर्वे करे उते जंहिं मंडी में सिहतमंद जानवर हुजनि. अॼुकल्ह सुवारी ऐं उन में को घणो पंधु कोन्हे त थोरो तव्हां जेकॾहिं मार्केट रिसर्च कंदो त तव्हां हेल्दी जानवर जेके आहिनि से उहे वठी. पर काए सिधो घर अचणु ऐं के माण्हू छित ते मथे जेके आहिनि ते ढगियूं ॿधी छॾींदा आहिनि. अहिड़े क़िस्म जी ज़रूरत कोन्हे. हिकिड़ो कम्यूनिटी जो हिकिड़ो एक्शन या माण्हू गॾिजी थोरे वक़्त जे लाइ हिकिड़ो वाड़ो ठाहे सघनि था, हिकिड़ी जॻह ठाहे सघनि था जिते हर कंहिंखे पंहिंजो जानवर जेको आहे सो ॿधण जो न. इन सूरत हाल में या अहिड़नि हवालनि में जॾहिं कुझु इन क़िस्म जा तक़रीबूं ख़ासि तौर ते इस्लामी हवाले सां जेकॾहिं अचनि थियूं त उन में असां इहो ॾिठो आहे त इहे एडवेंचर असांखे नज़र अचनि था त जेसि ताईं क़ुर्बानी जो ॾींहुं अचे, जेसि ताईं जानवर क़ुर्बान नथो थिए, उनखे वठी ॿाहिरि निकिरी ऐं पोइ उन्हनि खे दौड़ाइणु, उन्हनि खे भॼाइणु, इहे सभु शयूं एडवेंचर जे तौर ते इस्तेमालु थियनि थियूं. त मुंहिंजो ख़्यालु आहे त इन खां बि हिकिड़ो त असांजा रोड ब्लॉक थींदा. ॿियो जानवरनि खे ख़ुदि हिननि रोडनि ते हलणु जेको आहे सो उहो थोरो ॾुखियाई थी थिए. तंहिंजे करे जिते जिते बि हू आहिनि उन्हनि खे उन्हनि जॻहियुनि ते रहणु ॾिजे. ऐं ख़ासि तौर ते हैदराबाद में ईअं ॾिठो वियो आहे त इस्पतालनि जे पासे में बि जानवर अची बीहारीनि था या स्कूलनि जे पासे में अची जानवर बीहारीनि था. ऐं सम्झां थो त अहिड़े क़िस्म जो जेको बिहेवियर आहे या अंदाज़ आहे इन खे असां आसानी सां चेंज करे सघूं था. क़ुर्बानी जे दौरान कहिड़ियुनि शयुनि खे नज़र में रखण जी ज़रूरत आहे? मिसाल तौर ते जंहिं ॾींहुं असां कंहिं जानवर खे क़ुर्बान कयूं था, उनखे ज़बह कयूं था, त कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे? कहिड़ा एहतियात करणु असांखे ज़रूरी आहे? पहिरीं त जेको मुंहिंजो हैंड वॉशिंग जो आहे स्लोगन, इहो ईअं गोल्डन रूल आहे. इहो जिते किथे लॻंदो, चाहे ईद हुजे, चाहे बारात हुजे, चाहे छा बि हुजे. तंहिंजे करे इन खे साबुण सां चङी तरह ते हथ धोइणु ऐं जेको औज़ार आहे उहो बि अहिड़े क़िस्म जो हुजे जेको साफ़ु सुथिरो ऐं जंहिंखे असां चवंदा आहियूं पैक्ड हुजे. ईअं न आहे जो उहो ईअं पियो हुजे, मखियूं हुजनि या मिटी हुजे उनखे लॻल हुजे. ऐं जेको बि हुनजी क्वालिटी आहे उहा एज़ गुड एज़ पॉसिबल हुअणु खपे. ॿियो तव्हां पाण बि वञिजो, छाकाणि जानवरनि खे जेॾीमहिल तव्हां हथु विझो था त इहो इट इज़ अ फोर्सफुल एक्टिविटी. उन में तव्हांजा कपिड़ा आहिनि, तव्हांजो ऐं हिकिड़े माण्हू जो कमु बि कोन्हे. तंहिंजे करे तव्हांजो इंटरेक्शन या उहो वधीक थिए थो. त कोशिशि करे तव्हां पाण बि हिकिड़े जानवर खां पोइ या जेकॾहिं फैसिलिटी न आहे त एटलीस्ट जेतिरो बि मैक्सिमम थी सघे तव्हां कपिड़ा बि चेंज कयो ऐं ग्लव्स पाइण जो. छाकाणि असां वटि रवाजु घटि आहे. सिर्फ़ु ईअं सम्झनि था त इहो डॉक्टरनि ऐं जेके लेडीज़ व्यायाम कराइनि थियूं इन्हनि जो कमु आहे, बाक़ी हिननि जो कोन्हे. तंहिंजे करे आउं सम्झां थो मास्क आहे, ग्लव्स आहिनि ऐं थी सघे थो त हू का ऐनक बि अहिड़ी पाइनि जो उन्हनि जे अखियुनि में बि
जानवर जो कोई अहिड़ो मवाद कोई अहिड़ी रत उहा बि न लॻे या फेस ते न लॻे त इहो बि असांखे एहतियात जेको आहे उहो असांखे करिणो आहे। ऐं जानवर असां वटि कुहण जे लाइ या उनखे सीर वाइण जे लाइ बि थोरो तजर्बेकार ऐं इस्लामी तरीक़े सां जेकी कनि त उहो बि प्लेस जेका हुजे उहा साफ़ सुथरी। असां छा था कनि जिते का जॻह ॾिसण में थी अचे या वण ॾिसण में थो अचे उते उन शइ खे टंगे था छॾनि त उते जेकॾहिं को छेणो पियो आहे को गंदगी पई आहे थी कोई अहिड़ी शइ पई आहे को काठ पियो आहे उनखे थोरो हटाए करे ऐं थोरो चुन छटकारे उनखे तमामु हिकिड़ो हाइजेनिक जेको आहे सो करे सघिजे थो। ऐं सम्झां थो इहे ऐं ॿियो विटनरी जे डॉक्टर जेको आहे उन खां ज़रूरु वञी थोरी कचहरी ऐं तव्हांखे बि गुज़ारिश कंदुसि त रुॻो असां डॉक्टरनि खे था सॾियो हिकिड़े ॾींहुं तव्हां वेटनरी वारनि खे बि सॾे इन्हनि जानवरनि जूं जंहिंखे असां ज़ोनोटिक डिज़ीज़ चऊं था त उन्हनि जो बि कमु आहे त ॻोठ में पंहिंजी हद में अहिड़ो को पाम्फलेट अहिड़ो कोई वीडियो मैसेज कोई इंफॉर्मेशन जो को तरीक़ो को वॾो बैनर लॻाए छॾीनि जंहिंमें इहे जेके 4-5 असां ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि ऐं म्यूनसिपैलिटियुनि खे बि खपे त हू बि अहिड़ा बैनर लॻाइनि जंहिंसां जानवरनि जी ज़बह करण जा उन्हनि खे गोश्त खे कलेक्ट करण जा जिन्हनि थान वॼायूं ऐं ख़ासि तौर ते जेके ओफल या जानवर जो जेको हिसो जेको असां क़ुर्बानी खां पोइ छॾियूं था उन जे लाइ जंहिंखे असां सफ़ाई जी मुहिम था चऊं बिल्कुलु ठीकु यानी कंपेन ऑफ द क्लीनलीनेस इहो कोन्हे त म्यूनसिपल वारा गाॾी काए अचनि उनखे फ़ोन कजे पोइ उहे अचनि तेसीं ताईं उहा जेका ओझरी उते अखियुनि जे अॻियां पई हुजे इहो मुंहिंजे ख़्याल में अधु कलाक में जेको बि कम्यूनिटी ग्रुप्स आहिनि सोशल ग्रुप्स आहिनि उहे गॾिजी ऐं उन्हनि जो जेको बि डिस्पोज़ल ॿियो आहे त खलूं गॾु करणु त उन्हनि जे लाइ बि कोशिशि करे जेको खलनि जो डिस्पोज़ल आहे उहो विच बाज़ार में उन्हनि खलनि खे दुकान खोले न रखणु खपनि पर कंहिं साइड ते जिते मुनासिबु ऐं अहिड़ी जॻह हुजे छाकाणि उहे पोइ वरी ट्रांसपोर्ट थियनि थियूं ऐं वञनि थियूं फैक्ट्रीज़ में चमड़ी जी फैक्ट्रीज़ में जिते उन्हनि जी रंगावत थिए थी ऐं दे बिकम अ कमर्शियल आइटम त उन प्रोसेस खे बि असांखे ऐं लास्ट बट नॉट लीस्ट जेको रोड ते ट्रैफिक थिए थी ऐं जेको माण्हुनि जो हादसा थियनि था उन्हनि खां बचण जे लाइ बि जानवरनि जे कीअं वॾे शहर में वठी वञिजे कीअं जेको आहे उन्हनि खे लाहिजे उते रोड रस्ते ते कीअं उन्हनि जी हिफ़ाज़त कजे उन ते अगरि असांजे मीडिया में या असांजे ॻोठनि में को नंढिड़ो ख़ासि तौर ते इलाही सारा तव्हां वीडियो ॾिसंदा नंढड़ा नंढड़ा त अहिड़े क़िस्म जा अगरि असां टिप्स वारा वीडियो ठाहे उन्हनि माण्हुनि खे ॾियूं त असांजे माण्हुनि जी हयाती बि बची वेंदी उन्हनि जी इकानमी बि बहितर थींदी ऐं हू ईद खे रंगीन ऐं ईअं ई दिलि पज़ीर या दिलकश ठाहींदा ऐं बाक़ी गोश्त खाइण वारो जेको अंदाज़ आहे इहे इम्पोर्टेंट शयूं आहिनि हिकिड़ो त मिसाल हाणे हिकिड़ो इहो सुन्नत जो तरीक़ेकार आहे त असांखे जानवर ज़बह करिणो आहे जानवर जी ज़बह करण खां पोइ बाक़ी जा जेके मरहला आहिनि मिसाल उनजो जेको फुज़लो आहे उहो कहिड़े तरीक़े सां डिस्पोज़ ऑफ थियणु खपे केतिरी देरि में डिस्पोज़ ऑफ थियणु खपे उन खां पोइ हिन त्योहार जो मक़सदु हिन वॾे त्योहार जो मक़सदु त इहो ई आहे त असां जेकी कुझु क़ुर्बानी कयूं था उन क़ुर्बानी में असांजो जेतिरो शेयर थी सघे उहो असां उन्हनि माण्हुनि ताईं पहुचायूं जेके हिन जा मुस्तहिक़ आहिनि पर पोइ इहा ज़ाहिरत ते मीडिया ते चवणु न खपे त जेके माण्हू पंहिंजे गोश्त खे रिज़र्व करे रखनि था वधीक ॾींहंनि ताईं खाइण जे लाइ त भला जेकॾहिं रखनि बि था त उनखे प्रिज़र्व करण जे लाइ केतिरो टाइम ज़रूरी आहे केतिरे वक़्त ताईं उनखे प्रिज़र्व करे सघिजे थो कीअं उनखे प्रिज़र्व करे सघे थो इहे इम्पोर्टेंट क्वेश्चन्स आहिनि जेके आउं तव्हां खां ब्रेक खां पोइ पुछंदुसि मूंखे ब्रेक लाइ चयो पियो वञे तव्हां अॼोके प्रोग्राम में जेका गुफ़्तगू कयूं पिया उहा ईद जे हवाले सां आहे ईद उल अज़हा जे हवाले सां आहे त हिन ईद ते जेका सुन्नत इब्राहिम मुताबिक़ असां जानवरनि जी क़ुर्बानी कयूं था उहा क़ुर्बानी कहिड़नि जानवरनि जी करणु खपे कीअं करणु खपे ऐं क़ुर्बानी खां पोइ उन जो जेको
मटीरियल आहे या फुज़लो आहे उनखे डिस्पोज़ ऑफ कहिड़े तरीक़े सां करण जी ज़रूरत आहे। गॾोगॾु उन जो गोश्त जेको आहे बुनियादी तौर ते त उन गोश्त खे असांखे उन्हनि मुस्तहकनि ताईं पहुचाइणो आहे जेके इन ईद जे हवाले सां इन गोश्त जा मुस्तहक आहिनि। पर पोइ बि जेकॾहिं असां कुझु गोश्त बचाए पंहिंजे इस्तेमाल में रखणु चाहियूं था त उनखे कहिड़े तरीक़े सां प्रिज़र्व करे रखी सघूं था ऐं उनजो इस्तेमालु कहिड़े तरीक़े सां करे सघिजे थो। गॾोगॾु इहो बि ॾिसणो आहे त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे दौरान असां जो गोश्त वापराइणु जेको ज़िंदगी में या हर रोज़ु असां गोश्त वापरायूं था उहो केतिरो वापराइणु खपे ऐं जेकॾहिं कुझु उन जे मिक़दार में वाधारो अचे थो त उनजा कहिड़ा नुक़सान थी सघनि था। जी डॉक्टर साहब। बसि हिकिड़ो त जीअं इस्लामी तरीक़ो आहे, 3 हिसा आहिनि, हिकिड़ो तव्हांजो आहे, हिकिड़ो अज़ीज़नि जो आहे, हिकिड़ो ग़रीबनि ऐं मिसकीननि जो आहे। अगरि इन ते अमल कयो वञे त तव्हां वटि तमामु हिकिड़ो हिसो जेको बचंदो उहो एतिरो कोन बचंदो जो तव्हां बाक़ी कुझु माण्हू वधीक कुर्बानी कंदा आहिनि त उन्हनि जी दिलि बि वॾी हुअणु खपे, रुगो कुर्बानी करण में न पर विराइण में बि दिलि वॾी हुअणु खपे। तंहिंजे करे असां उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त सवाबु उन में जा आहे त जेतिरो तव्हांखे, ऐं हू बि अंग्रेज़ी में चवंदा आहिनि नेवर ईट अलोन। ठीकु आहे, तंहिंजे करे ऐं इस्लाम जो बि इहो आहे त तव्हां ख़ैर जो कमु जेतिरो जहाँ तक पहुचे, मेरा नाम है मोहब्बत, त उन में जेको आहे सो तव्हां कंजूसाई न कयो। बाक़ी इहो आहे त तव्हांजो फ्रिज नओं आहे ऐं तव्हांजो फ्रिज वॾो आहे ऐं इलाही सारो थोरो तव्हांजे ज़हन में कुझु लालच अचे थी, जंहिंखे असां हैप्पी हार्मोन बि चऊं था, ऑक्सीटोसिन चऊं था, ॿिया उहे थोरो लालच पैदा कनि था। त कोशिशि करे तव्हां सब्र सां ईद जे ख़ुशियुनि खे 3 ॾींहंनि जी ख़ुशी आहे, ऐं सम्झां थो 3 ॾींहंनि खां पोइ एवरीथिंग शुड बी कंप्लीटेड, चाहे उहो गोश्त हुजे चाहे छा हुजे। ऐं जेको तव्हां गोश्त रखो उहो बि धोई साफ़ करे ऐं जेको बि तव्हांजो फ्रिज आहे उन में बिल्कुलु ई तव्हां प्रेस करे न रखो जो हवा जी सर्कुलेशन उन में न थिए, मुनासिबु स्पेस जेको आहे सो रखो। ऐं 5 डिग्री टेम्परेचर ते जेकॾहिं तव्हां रखंदव त इहो आसानी सां जेको आहे बैक्टीरिया खां, इन्फेक्शन खां ऐं स्मेल खां जेको आहे सो बची वेंदो हलियो। ॿियो इहो आहे त तव्हां जेतिरो बि पचायो था ऐं उन खे वरी ईद वारो ॾींहुं माण्हू सम्झनि था त असां थोरा वधीक खायूं, त कोशिशि करे जेको तवाज़ुन आहे उहो ईद ते बि बरक़रार रहे, ज़िंदगी में बि बरक़रार रहे। ऐं जेतिरो इस्लाम जा आहे त थोरी बुख तव्हांजी रहियल हुजे त उते तव्हां स्टॉप करे छॾियो, यानी उनखे हर भर तव्हां ओवर ईटिंग या डिसऑर्डर ऑफ द ईटिंग में तव्हां न वञो। ऐं कोशिशि करे जेकॾहिं चवंदा आहिनि त फैमिली गॾिजी खाए त उन में बचत बि थींदी, उन में शइ ख़राब बि कान थींदी ऐं उहो हिकिड़े ई टाइम बि बची वेंदो हलियो ऐं तव्हांजो जेको रौनक आहे घर जी उहा बि तव्हांखे ॾिसण में अची वेंदी हली। ऐं कोशिशि इहा बि थियणु खपे जेके बीमार आहिनि, जीअं तव्हां पुछो, ख़ासि तौर ते ब्लड प्रेशर वारा आहिनि या वरी जिन्हनि खे ॾंदनि जा प्रॉब्लम आहिनि, ओरल हेल्थ वारा आहिनि, त हुननि खे ब्रश जेको आहे उहो गोश्त खाइण खां पोइ जल्दी 1-2 दफ़ा करणु खपे, ॾंदणु करणु खपे। ऐं जेकॾहिं किथे को सूर या किथे को गोश्त फाथल आहे त उन जे लाइ जेतिरो थी सघे ओतिरो ओरल हेल्थ खे उहो साफ़ु रखनि ऐं पंहिंजो हथ धोई जीअं असां खाईंदा आहियूं वरी वापसि उहो बि थियणु खपे। ऐं नंढड़नि ॿारनि खे एजुकेशन बि ॾियनि त हाउ टू sit, how to deal with the animals, how to celebrate the Eid, ऐं उन खां सवाइ कीअं वॾा नंढा थी करे हिकिड़ी ख़ूबसूरत फैमिली जो जेको आहे उहो ज़रूरु जेको ऐं ख़ासि तौर ते जिन वटि नियाणियूं परिणायल आहिनि या उन्हनि जो औलाद अचे थो त आउं सम्झां थो त उन्हनि जे लाइ उन्हनि जी दिलि जेका आहे का अहिड़ी गुफ़्तगू न कनि, का अहिड़ी ॻाल्हि न कनि जंहिंसां थोरी को ईद जी ख़ुशी में को फ़र्क़ु थिए। इहे सभु ॻाल्हियूं विसारे करे ऐं अगरि तव्हां ज़िंदगी खे ॾिसंदव त तव्हांखे अंधारो बि ॾिसण में ईंदो, इंडलठ बि ॾिसण में ईंदी। हाणे अव्हांजी मर्ज़ी आहे, चाहे तव्हां अंधारो ॾिसो या ख़ूबसूरत इंडलठ, ख़ूबसूरती ऐं रोशनी ॾिसो। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, हाणे ॾिसो हिन ईद जो मक़सदु बि इहो ई आहे त
असां पंहिंजे इन्हनि ख़ुशियुनि में जेके ख़ुशियूं असां सेलिब्रेट करणु वञूं पिया उन्हनि ख़ुशियुनि में असां पंहिंजे इर्द गिर्द रहंदड़ ख़ासि तौर ते उहे रिश्तेदार, उहे माइट, उहे दोस्त या उहे पाड़े वारा या पोइ उन्हनि खां पोइ उन्हनि मिसकिननि ग़रीबनि खे इन्हनि ख़ुशियुनि में शामिलु कयूं जेके घणो वक़्तु इन्हनि खां महरूम रहिया आहिनि। इहो ई हिन ईद जो हिकिड़ो मैसेज आहे, पैगाम आहे जेको असांखे इहो ॿुधाए हाणे थो। जेके कुझु हाजी साहिबान आहिनि उहे जेके सफ़र में आहिनि या उहे जेके सऊदी अरब या भलारी, छाकाणि उन ॾींहुं बि हिकिड़ो वॾो आहे त कोशिशि करे उन्हनि वटि जेके उन्हनि जूं दवाऊं आहिनि उहे टाइम ते खाइनि ऐं जेको ट्रेवल जो जेको टाइम आहे उहो बि, छाकाणि गर्मी सऊदी अरब मंझि बि आहे त हीट स्ट्रोक खां बि उन्हनि खे बचिणो आहे। क्लीन वाटर जेको आहे उहो ज़रूरु पाण सां गॾु जेको आहे उहो रखनि ऐं का ज़रूरी वैक्सीन आहे उन मुल्क जी। जीअं अॼुकल्ह असां वटि पोलियो हले पियो त अगरि उन्हनि पोलियो जी ॿारनि खे वैक्सीन पीआरणी आहे, छाकाणि कुझु ॿार बि उन्हनि सां गॾु था हुजनि ऐं उते त वॾनि खे बि पीआरी थी वञे ऐं असांजे मुल्क मंझि बि जेकॾहिं कोई ॿारनि खे वैक्सीन या वैक्सीनेशन जो को प्रोग्राम हलंदड़ आहे त उन खे बि इन्हनि ईद जे ख़ुशियुनि ते पैगाम सां गॾाए छॾीनि त इहा न रुॻो असांजी ईद थी वेंदी आहे पर इहा असांजी जंहिंखे असां चवंदा आहियूं हेल्थ इज़ वेल्थ ऐं हेल्थ सिहत हज़ार नेमत आहे, उन जो पैगाम बि जेको आहे सो उहो ज़रूरु थींदो। ऐं आउं चवंदुमि जेके टुके हणण वारियूं या जेके हेल्थ वर्कर्स आहिनि अगरि उन्हनि खे तव्हां गोश्त उन ॾींहुं ॾेई ऐं उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कंदो त आउं सम्झां थो त यू आर सपोर्टिंग द कैम्पेन ऑफ वैक्सीन एंड पब्लिक हेल्थ एज़ पार्ट ऑफ योर ईद सेलिब्रेशन। वेरी गुड। उम्मीद इहा ई आहे त हीअ जेका ईद अचे पई उनखे पूरे इस्लामी जोशो ख़रोश सां मल्हाइण जी असां कोशिशि कंदासीं ऐं अलाह साईं असांखे इहा हिमत ऐं सिहत जो ज़रियो ठाहींदासीं, न की असां तकलीफ़ जो ज़रियो। डेफिनेटली असां तव्हांखे बि इन ईद जे ईंदड़ ईद जे पुरमसरत मौक़े जे हवाले सां ईद जी मुबारक दी त थैंक यू वेरी मच। वॾी महिरबानी। ॿियो सॼो के प्रोग्राम में ईद जे हवाले सां, ईद उल अज़हा जे हवाले सां जेके सुन्नत इब्राहिमी जो असां ते फ़र्ज़ु थियल आहे जानवरनि जी क़ुर्बानी जो, उन्हनि क़ुर्बानी जे हवाले सां उन्हनि जानवरनि जी क़ुर्बानी खां पोइ उन जे फुज़ले खे डिस्पोज़ ऑफ करणु, उन्हनि जे जिस्मानी हवाले सां जेके उन्हनि जा जरासीम आहिनि उन्हनि खां बचण जे लाइ गॾोगॾु गोश्त जेको आहे उनखे डिस्ट्रीब्यूट करणु ऐं उनखे विरहाइणु ऐं पोइ उनखे प्रिज़र्व करण जे लाइ जेके प्रिवेंटिव मेयर्स आहिनि उन हवाले सां असां गुफ़्तगू कईसीं। प्रोग्राम खे ख़तमु करण खां पहिरीं हिकु दफ़ो वरी असां हिन ईंदड़ ईद जे हवाले सां महरान टेलीविज़न जे पूरे सथ पारां पूरी दुनिया खे हिन ख़ुशियुनि जी मुबारकबाद पेश कयूं था। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।